नाज़रीन ढकण लॻ बड़ो थरड़ी लिंक रोड 20 सालनि खां मरम्मत न थियण सबबि हंधा हंधा उखड़ी वियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शकील धारे जो। जी शकील, मौजूद आहियूं ढकण लॻे बड़ो थरड़ी लिंक रोड ते, जिते अव्हांखे ॿुधाईंदासीं त हितां जे 20 ॻोठनि खे ही लिंक रोड शिकारपुर सखर ऐं लाड़काणे जे इंडस हाईवे रोड सां मिलाईंदो आहे। 20 सालनि खां ही रोड जेको खंडर बणियल आहे, रोड हंधा हंधा जेका खॾा पइजी विया आहिनि। उन हवाले सां हितां जे रहवासियुनि खां वीचार वठंदासीं त हिन रोड बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। रोड खे 20-25 सालनि खां जॾहिं बि मरम्मत थियो त अधो ख़ाली थियो, कंहिं हिन हिसाब जो न कंहिं कम जो। मोटरसाइकिलियूं पंचर यम भेरे तक तमामु तकलीफ़ थी थिए, माण्हू अचे वञे थो, टायर पंचर थी थिए, पर गाॾियूं बि नथियूं हली सघनि, माण्हू पैदल बि नथा हली सघनि, हथा की राति जो माण्हू किरी बि पवनि था जॻह हलंदे हलंदे। एतिरो ख़राबु थी वियो इहो रोड। असां वॾो आज़ार आहे, असां रोज़गार वारा माण्हू बेरोज़गार आहियूं, जंहिंजे करे असां सां वॾी तकलीफ़ आहे, असां सां वॾो आज़ार आहे। असांजी दिलि चए थी त हुकूमत सां तावन करे असांखे रोड ठही मिले जो असां रोज़गार वारा छूं। 20-25 साल थिया रोड ठहियो ई न आहे। गाॾियुनि जो आज़ार, असांजे हलण जो आज़ार, असांजे सवारी आहे निकाल न आहिनि, पाणी न आहिनि, मसर या ॾाढो गंदा। हिते जेको ठीको मिले थो माना मथां ई खपी थो वञे, असां वटि पहुचे ई नथो। गाॾियूं ख़राबु थियनि थियूं, गाॾियूं असां ठहिराए शिताज़ पिया, हुकूमत खे चई को मालकी करे ई कोन थो हिन रोड जी। तो आज़ार आहे, तकलीफ़ आहे वॾी। रोड ठही मिले असांखे इहा ई तकलीफ़ आहे, असांखे नालनि जी रोडनि जी वॾी तकलीफ़ आहे। ॾाढी तकलीफ़ आहे। MP MLA अचनि था असां वटि, असांजे मथो तंहिं महिल फिरिया बीठा आहिनि त असांखे वोट ॾियूं था, हो पंहिंजा कम कनि था। असांजो ॿार बचो ॾाढी तकलीफ़ में आहे, बीमारी पड़ी, रोड कोन्हे त असां 5 मिंटनि में शहर पहुचूं। जी तव्हां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त 20 सालनि खां हितां जो रोड खंडर बणियल आहे, मरीज़ अस्पतालुनि ताईं टाइम ते नथा पहुची सघनि, शागिर्द स्कूल नथा पहुची सघनि। हुननि तक जे MP ऐं MLA खे जेका अपील कंदे चयो त हितां जो रोड ठाराए ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।